अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां काइनी मास्टर जा अहिड़ा लिकियल राज़ जेके अॼु खां पहिरीं तव्हां नथा ॼाणो ऐं उहे राज़ ॼाणण खां पोइ तव्हां चवंदो त यार काश हीअ असांखे पहिरीं ख़बर हुअणु घुरिजे। हा, हिन वीडियो खे पूरो ॾिसंदा। अस्सलाम वालेकुम, आउं आहियां महबूब उमर। चओ ईअं अचो त शुरूआति कयूं। सब खां पहिरीं असां काइनी मास्टर ओपन कंदासीं। दोस्तों, सब खां पहिरियों जेको राज़ आहे उहो इहो आहे त वीडियो में टाइम लाइन खे मार्क कीअं कजे। जीअं फलाणी जॻह ते फलाणो म्यूज़िक आहे, फलाणी जॻह ते फलाणो म्यूज़िक आहे। हिते ऑलरेडी तव्हांखे 1 2 3 6 वग़ैरह वग़ैरह सेकेंड्स जे हवाले सां ॿुधाए पियो, गाइड करे पियो। पर तव्हांखे हिते निशान लॻाइणा आहिनि त फलाणी जॻह ते मूंखे एडिटिंग करणी आहे। मिसाल तौरु हीअ वीडियो जॾहिं हिते पे अचे थी त मूंखे एडिट करणी आहे, हिते आउं हिकिड़ो निशान लॻाईंदुसि जीअं उहो टाइम लाइन में मूंखे यादि रहे। सफ़ा सवलो तरीक़ो आहे जेको तव्हां ॻाढ़े कलर जो टाइम ॾिसिजे पियो, उन ते क्लिक कयो, हीअ ब्लू थी वियो, मतिलबु हिते हिकिड़ो निशान लॻी वियो, मार्क थी वियो। जीअं असां एडोब प्रीमियर प्रो में एम दॿाए मार्क लॻाईंदा आहियूं, हिते तव्हां टाइम लाइन वारे हिन एरो ते क्लिक करे मार्क करे सघो था ऐं जिते जिते तव्हां मार्क कयो आहे उते तव्हां आसानी सां पहुची बि सघो था। सिर्फ़ु मार्क ते क्लिक करिणो आहे, आसानी सां उते ई रसी वेंदो। ठीकु आहे, ऐं उते जेको तव्हांखे टेक्स्ट ऐड करणी आहे, इफेक्ट ऐड करिणो आहे, जेको कुझु करिणो आहे करे सघो था। कमाल जो फीचर आहे या न? छा तव्हां इहो फीचर अॻु में ॼाणंदा हुआ या न? मूंखे कमेंट में ॿुधायो। दोस्तों, उनखां पोइ ॿियो फीचर जेको आहे उहो आहे बैकग्राउंड ऑडियो जो। असां जॾहिं को वीडियो एड कंदा आहियूं काइनी मास्टर में त उनजो जेको बैकग्राउंड आहे उहो उन आवाज़ खां वॾो ॿुधण में ईंदो आहे, मतिलबु अॻिते ॾिसण में ॿुधण में ईंदो आहे। असां उनखे बैकग्राउंड में सेट करण खां पोइ बि उनखे सही नमूने सां ॿुधी न आहियूं सघंदा। ठीकु, हाणे तव्हां ॿुधो पिया, हिते जेकॾहिं बैकग्राउंड म्यूज़िक आउं ऐड कयां थो, मिसाल तौरु फोल्डर्स डाउनलोड ऐं हीअ बैकग्राउंड म्यूज़िक मूं ऐड कयो, सही। हिनखे मूं डकिंग ते ऑन करे छॾियो, पोइ बि इहो म्यूज़िक आवाज़ खां वधीक ॿुधण में अचे थो त तव्हांखे छा करिणो आहे? हाणे पंहिंजे मेन लेयर ते क्लिक करिणो आहे ऐं उनखां पोइ तव्हांखे अचिणो आहे स्पीकर ते। स्पीकर ते क्लिक कंदो तव्हांखे हिते 2 ऑप्शन मिलंदा। हिकिड़ो हीअ आहे, मतिलबु बैकग्राउंड म्यूज़िक जो, ऐं हिकिड़ो आहे तव्हांजे वीडियो जो। वीडियो खे तव्हां 100% ई रखो, बैकग्राउंड म्यूज़िक खे तव्हां ॿुधो, जिते तव्हां सही सम्झो था उते रखी छॾियो ऐं इहो तव्हांजे म्यूज़िक, इहो तव्हांजे वॉइस सां गॾु ईअं हलंदो जीअं अक्सर हिकिड़ो दोस्त मूंखां पुछंदा न, मुस्तफ़ा पारेड़ी FM वारो सिस्टम, सही आहे, FM वांगुरु। मतिलबु तव्हां ॻाल्हाईंदो त म्यूज़िक बंदि हूंदो, तव्हां ॻाल्हाइणु बंदि कंदो त म्यूज़िक वधी ईंदो, सही। दोस्तों, उनखां पोइ टियों फीचर जेको आहे उहो बि म्यूज़िक सां रिलेटेड आहे। जॾहिं असां म्यूज़िक ऐड कयूं था त इहो तव्हांखे ईयरफोन हणी सम्झणो पवंदो। इहो तव्हां ईअं नथा सम्झी सघो, हुन जे लाइ तव्हां वटि ईयरफोन हुअणु लाज़मी, सही। केॾीमहिल तव्हांखे हिन कन मां हिन स्पीकर मां साउंड ईंदो, केॾीमहिल तव्हांखे हिन स्पीकर मां साउंड ईंदो। मतिलबु केॾीमहिल तव्हांखे हुन कन में ॿुधण में ईंदो, केॾीमहिल तव्हांखे हींअर जेको तव्हां मुंहिंजो वॉइस ॿुधी रहिया आहियो उहो साॻे कन सां ॿुधी रहिया आहियो, तव्हां वटि ईयरफोन लॻल आहिनि। हाणे तव्हां जेको ॿुधी रहिया आहियो इहो खाॿे कन सां ॿुधी रहिया आहियो। इहो सभु कुझु कीअं थो थिए? उन जे लाइ तव्हांखे ऑडियो ते क्लिक करिणो आहे ऐं हीअ जेको स्पीकर वारो आइकन आहे इन ते क्लिक कयो। इन ते क्लिक करण खां पोइ ऑटो वॉल्यूम ते रखो ऐं हिन जेको आवाज़ु आहे इनखे पूरे तरीक़े सां ॿिन्ही साइडुनि खे राइट करे छॾियो। हाणे छा थींदो? जेको तव्हांजो आवाज़ु आहे गाने जो उहो सिर्फ़ु राइट एयर यानी सुबुह कन में ॿुधण में ईंदो, पर जेकॾहिं ॿिन्ही खे तव्हां लेफ़्ट ते करे छॾींदो त इहो सॼो आवाज़ु तव्हांखे लेफ़्ट एयर में ॿुधण में ईंदो। दोस्तों, फ़ोटो फिल स्क्रीन थिए थो या कोन थो थिए? मिसाल तौरु असांजी जेकॾहिं सेटिंग में रखियलु न आहे, हिते आउं को फ़ोटो एड कयां थो जेको मतिलबु त जंहिंजी साइज़ पूरी न आहे ऐं उनखे आउं ज़ूम करे फ़ोटो खे पूरो रखण जी कोशिशि कयां थो, पर पोइ बि उहो ज़ूम नथो थिए सही माना में, ऐं उनखे आउं ज़ूम करणु चाहियां थो त कीअं कंदुसि? मिसाल तौरु हीअ फ़ोटो आहे, सही आहे, हिन पासे बि कारो आहे, हिन पासे बि कारो आहे। हाणे हिन ते क्लिक करे मैन्युअली ऐं हुन ते वञी करे हिनखे ज़ूम कंदुसि त इहो मतिलबु त थिड़ी थो वञे, केॾीमहिल हिन तरफ़, केॾीमहिल हिन तरफ़, केॾीमहिल मतिलबु जेको विच आहे उहो मूंखे कोन पियो मिले। त उनजो आसान तरीक़ो आहे, हिनखे आउं हिते त क्लिक करे सघां थो, पर उनखां अॻियां हिनखे जेकॾहिं आउं फुल स्क्रीन में आणणु चाहियां थो त हिन फ़ोटो ते डबल क्लिक कंदुसि, हीअ मुकमल फुल स्क्रीन ते अची वेंदो
ऐं आख़िर ते इहो ऑटोमेटिक उते अची वेंदो जिते मतिलबु तव्हां जेकॾहिं चाहियो था हिनखे लॉक करणु त लॉक करे सघो था, या वरी तव्हां हिनजी एंड स्क्रीन ते अची करे हिते डबल क्लिक कयो त उहो पुराणी पोज़ीशन में अची वेंदो। सम्झी वियो न? डबल क्लिक कयो फुल स्क्रीन, डबल क्लिक कयो पुराणी पोज़ीशन। ओके, इहो अॻु में तव्हां ॼाणंदा या न मूंखे कमेंट में ॿुधाइजो। ऐं उनखां अलावा दोस्तो हिते ॾिसो मूं ॿ लेयर ऐड कया आहिनि, पर हिते आउं खोड़ सारा लेयर ऐड करे सघां थो। मिसाल तौरु हिते 3 लेयर ऐड। मसइलो इहो आहे त मूंखे कीअं ख़बर पए त कहिड़ो लेयर कहिड़ो आहे, कहिड़ो लेयर कहिड़ो आहे। सम्झी सघो था? मतिलबु त हिननि ते नाला लिखियलु न आहिनि। हीअ WhatsApp जो इमेज आहे, हीअ फलाणो इमेज आहे। हिननि ते जेकॾहिं तव्हां नालो लिखणु चाहियो था लेयर जी सुञाणप जे लाइ, त तव्हां इज़ी आहे, सिर्फ़ु उन लेयर ते क्लिक कयो ऐं हेठि अची इंफॉर्मेशन ते क्लिक करे हिते हिन लेयर खे हिकिड़ो नालो ॾेई छॾियो। मिसाल तौरु आउं लिखांसि थो फ़ोटू, सही। त हाणे इहो हिते फ़ोटो जे नाले सां शो थींदो। हिकिड़ो त मुंहिंजो तव्हांखे आउं ज़ूम करे ॾेखारियां, हीअ हिकु फ़ोटो जे नाले सां शो थींदो। हीअ कारी आहे, हिन ते लिखां थो स्क्रीन शॉट। ओके, सो हीअ हिकु स्क्रीन शॉट लिखियो पियो आहे, तव्हां ॾिसी सघो था। अहिड़ी तरह तव्हां पंहिंजी टाइम लाइन में जेतिरा बि लेयर्स आहिनि उन्हनि सभिनी खे अलॻि अलॻि नालो ॾेई सघो था ऐं पंहिंजो टाइम बचाए सघो था। ऐं इहो ई साॻियो, ऐं उनखां अलावा हिकिड़ो ॿियो फीचर आहे त इहो ई साॻियो नालो तव्हां प्रोजेक्ट जो बि नालो चेंज करे सघो था। मिसाल तौरु हीअ प्रोजेक्ट आहे, हिन ते क्लिक करे बीहो। क्लिक करे बीहण सां तव्हां वटि 4 ऑप्शन ईंदा। हिकिड़ो त तव्हां प्रोजेक्ट खे एक्सपोर्ट करे सघो था काइनी मास्टर में, वरी ॿिए काइनी मास्टर में उहो खुली सघे थो। ऐं ॿियो आहे त हिते तव्हां प्रोजेक्ट जो नालो चेंज करे सघो था, सही। त नालो लिखां थो प्रोजेक्ट। ओके, सो हाणे हिन प्रोजेक्ट जो नालो प्रोजेक्ट थी वियो, सही। अञा हिकिड़ो फीचर आहे जेको तव्हांखे लॻंदो हूंदो त काइनी मास्टर में मिस आहे। उहो कहिड़ो फीचर आहे? उहो आहे स्टेबलाइज़ेशन जो। मतिलबु त तव्हां वीडियो खे स्टेबलाइज़ करणु चाहियो था, हथ में तव्हांजी मोबाइल लोॾे थी ऐं वीडियो में लोडो अची थो वञे, उन लोडे खे ख़तमु करणु चाहियो था, त काइनी मास्टर जी हिकिड़ी ॿी एप्लीकेशन आहे जेका आहे काइनी मास्टर जी। तव्हां वञी करे उहा सर्च करे काइनी मास्टर वारनि पाण ठाही आहे, जंहिंजो नालो आहे वीडियो स्टेबलाइज़ काइनी मास्टर, सही आहे। हिनखे ओपन करण सां ते एग्री कंदो, तव्हांजे प्ले स्टोर तां आसानी सां मिली वेंदी। तव्हां चवंदो तव्हांखे लिंक बि मिली वेंदो। हिन तरह जी एप्लीकेशन आहे। प्लस जे बटन ते क्लिक कयो ऐं उहा वीडियो खणो जेका तव्हां स्टेबलाइज़ करणु चाहियो था। मिसाल तौरु हीअ वीडियो आहे, हिनखे आउं स्टेबलाइज़ करणु चाहियां थो, त आउं सिर्फ़ु हिते क्लिक कंदुसि ऐं जस्ट कुझु ई देरि में हिन मां उहो कैमरा वारो लोडो हीअ एप्लीकेशन ख़तमु करे छॾींदी। ऐं उनखां अलावा तव्हांखे वधीक कस्टमाइज़ करण जा ऑप्शन पिणु ॾींदी। मिसाल तौरु हीअ ॾिसो हिते कीअं आहे, केतिरो लोडो आहे हीअ ओरिजिनल में ऐं स्टेबलाइज़ में केतिरो लोडो आहे। अञा हिनखे वधीक स्टेबलाइज़ तव्हां करणु चाहियो त हिते तव्हांखे मतिलबु त 80% हिनखे स्टेबलाइज़ 100% ताईं स्टेबलाइज़ करे सघो था। हिन मां उहो लोडो मुकमल तौर ते ख़तमु थी वेंदो, सही। ऐं उनखां पोइ हिते एक्सपोर्ट जो ऑप्शन अचे थो। हाणे तव्हां खां इहो पुछे पियो त हिनखे डायरेक्ट तव्हां काइनी मास्टर में एड करणु चाहियो था या वरी गैलरी में सेव करणु चाहियो था। ऐं हुनखे काइनी मास्टर में एड करणु चाहियां थो त हीअ ऑटोमेटिक काइनी मास्टर जे हिकु प्रोजेक्ट में एड थी वेंदी। तव्हां ॾिसी सघो था त स्टेबलाइज़ थियण खां पोइ काइनी मास्टर में एड थी चुकी आहे उहा वीडियो। ऐं मिसाल तौरु आउं स्लोमो ठाहिणु चाहियां थो त हिते सिर्फ़ु स्पीड वधाइण वारो ऑप्शन आहे या घटाइण वारो ऑप्शन आहे। केॾी महिल स्लोमो में स्पीड वधियो थी वञे, केॾी महिल घटी थी वञे, पर उहो सभु कुझु असां हिन मोबाइल मतिलबु काइनी मास्टर में आसानी सां नथा करे सघूं। असां स्पीड वधाए घटाए सघूं था, पर हर हिकु लेयर जी अलॻि अलॻि। अदरवाइज़ असांखे हिकु लेयर खे मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां कट करणा पवंदा आहिनि। ऐं उन कटनि खां बचण जे लाइ, टाइम बचाइण जे लाइ काइनी मास्टर जी हिकु डेडिकेटेड एप्लीकेशन आहे जेका तव्हांखे ज़रूरु यूज़ करणु खपे। उनजो नालो आहे स्पीड रैम काइनी मास्टर। इहा काइनी मास्टर वारनि जी पंहिंजी ज़ाती एप्लीकेशन आहे जेका तव्हां आसानी सां प्ले स्टोर तां डाउनलोड करे सघो था। इन ते क्लिक कयो, एग्री करणी आहे ऐं एक्सेस जो हुनखे परमिशन ॾियणी आहे मीडिया जी, ऐं
हिन में तव्हां हिन तरह जो स्लोमो ठाहे सघो था। ठीकु, ॾिसो अजीबो ग़रीब स्लोमो आहे। हाणे हिते क्लिक कयुमि ऐं उन खां पोइ मूंखे स्लोमो ठाहिणो आहे। दोस्तों जीअं मूं हीअ वीडियो एड कई तव्हां ॾिसी सघो था। हिन खे हुते ट्रिम करे सघां थो ऐं हाणे स्पीड ते क्लिक कंदुसि। स्पीड ते क्लिक करण खां पोइ जिते जिते मूंखे ज़रूरत आहे स्पीड वधाइण जी उते आउं हिकिड़ो नुक़्तो ऐड करे सघां थो, ऐड जे बटन ते क्लिक करे। सही, ऐं जिते मूंखे मतिलबु स्पीड घटाइणी आहे उते स्लो करे छॾींदुसि ऐं जिते स्पीड वधाइणी आहे उते फास्ट करे छॾींदुसि। सही, सो हिते मूं ऐड कयो नुक़्तो, हिते मूं ऐड कयो, हिते सफ़ा वधाए छॾी, थोरो अॻिते हिते ऐड कयुमि ऐं हिते घटाए छॾी ऐं हिते ऐड कयुमि ऐं हिते वधाए छॾी। हाणे तव्हां थोरो हुन जो जाइज़ो वठी सघो था। ठीकु, ॾिसो स्पीड घटी चुकी आहे ऐं स्लोमो ठही वियो। सही, मतिलबु हिन टाइम लाइन सां हिते वरी तेज़ वरी घटी वई। सही, ऐं हिते आवाज़ तव्हां बंदि करे सघो था या वरी आवाज़ खे ऑन ई रखो। ऐं हिते जॾहिं तव्हां क्लिक कंदो त हीअ तव्हां खां पुछे पियो त डायरेक्ट काइनीमास्टर में या वरी सेव। असां हाई कंदासीं, काइनीमास्टर ते क्लिक कंदासीं त इहो जेको एप्लीकेशन आहे कुझु देरि वठंदी ऐं उन इहा डायरेक्ट वीडियो तव्हांजे काइनीमास्टर में इम्पोर्ट थी चुकी आहे। ऐं हाणे हिन में तव्हां म्यूज़िक लॻायो, आवाज़ लॻायो, जेको कुझु लॻाए सघो था। हिन जी स्पीड उहा ई रहंदी जेका असां हुते सेट कई। सम्झी वियो? अहिड़े नमूने आख़िरी जेका शइ आहे उहा आहे जॾहिं असां मीडिया इम्पोर्ट करणु वेंदा आहियूं त अधु स्क्रीन में असांखे पंहिंजी टाइम लाइन ॾिसण में ईंदी आहे, बाक़ी अधु स्क्रीन में मीडिया। ऐं चाहियां थो त इहा फुल स्क्रीन में मीडिया हुजे, छो त इहा हमेशह ऑन रखंदो आहियां, अॼु ऑफ रखी आहे तव्हांखे ॾेखारण जे लाइ। हिते मीडिया ब्राउज़ फुल स्क्रीन मोड खे अनेबल करे छॾियो। हाणे तव्हां जॾहिं बि मीडिया खणणु वेंदो न त तव्हांखे फुल स्क्रीन मिलंदी जंहिंमां तव्हां जेका चाहियो मीडिया चूंडे सघो था। ऐं हिकिड़ी शइ तव्हांखे वेंदे वेंदे बोनस टिप ॿुधाईंदो हलां त कंहिं बि फ़ोटो या कंहिं पर्टिकुलर वीडियो खे तव्हां जेकॾहिं बार बार यूज़ कयो था त उन ते क्लिक कयो। सही आहे, हीअ मिसाल तौरु हीअ मुंहिंजो लोगो आहे, ऐं बार बार यूज़ कयां थो ऐं इहो मूंखे हर वारे वञी करे कंहिं फोल्डर मां ॻोल्हणो थो पए। उनखां बहितर आहे त हिनखे आउं फेवरेट में ऐड करे छॾियां। फेवरेट में ऐड करण जो सफ़ा आसान तरीक़ो आहे, हिनखे जले बीहण खां पोइ तव्हांखे तारे जो निशान मिलंदो, इन ते क्लिक करे हिनखे फेवरेट में तव्हां ऐड करे छॾियो। ऐं पोइ जॾहिं तव्हांखे हिन जी ज़रूरत पए, मिसाल तौरु लेयर में वञी करे मूंखे हिन जी ज़रूरत पई आहे, तव्हां फेवरेट वारो जेको मथे फोल्डर आहे इन ते क्लिक कंदुसि ऐं तव्हां आसानी सां हिनखे ऐड करे सघां थो। सही, सो दोस्तों हीअ मुंहिंजे ख्याल में 10 हिडन फीचर जेके तव्हांखे शायदि ख़बर न हुई पहिरीं, मूं तव्हांखे ॿुधाया। कीअं लॻा तव्हांखे मूंखे कमेंट में ॿुधायो। तव्हांखे काइनीमास्टर जो कहिड़ो फीचर पसंदि आयो मूंखे कमेंट में अंग्रेज़ी में ॿुधायो। सही, अंग्रेज़ी में लिखो फलाणो फीचर इज़ वेरी गुड ऑफ काइनीमास्टर। सम्झी वियो? ऐं इन सां रिलेटेड हिकिड़ी ॿी मुंहिंजी वीडियो आहे जंहिंमें मूं काइनीमास्टर जा खोड़ सारा राज़ ॿुधाया आहिनि ऐं उहा वीडियो तव्हांखे मिली वेंदी मथे आई बटन में। उहा वीडियो ज़रूरु चेकआउट कजो। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।